बुकेरा शरीफ वेझो ॻोठ नबी बख्श बिरोही जे रहवासियुनि जो मुबैना ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ वेझो ॻोठ नबी बख्श बिरोही जे रहवासियुनि मोहम्मद बख्श बिरोही, बजर बिरोही ऐं ॿियनि एहतिजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त असांजी ज़मीन देह खोखर ज़िले चंडो अलहयार में मौजूदु आहे, जंहिं ते असांजे वेगे भाउ मियां बख्श बिरोही ऐं अली मोहम्मद नाले शख़्स असांजी ज़मीन 30 एकड़ 30 घंटनि ते गुज़िरियल 18 सालनि खां मुबैना कब्ज़ो करे वेठल आहे ऐं हथियारबंद माण्हू पिणु विहारे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। जॾहिं त असांखे ज़मीन ते अचणु नथा ॾियनि, असां वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़ ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत वस वारनि आला अफ़सरान खे अपील था करियूं त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए असांखे ज़मीन वापसि ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।